अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मां आहियां जो पंहिंजो काज़ी अब्दुल सत्तार हाज़िर ख़िज़मत आहियां अवां जे पंहिंजे ई चैनल सत्तार काज़ी व्लॉग्स में। ऐं खणी आयो आहियां हिकु बहितरीनु अपडेट सोप सीरियल दोलाब जी 27वीं क़िस्त में अवां खे ॿुधाईंदुसि। ऐं जेका अचण वारी आहे 27 ऐं 26 नंबर जेका क़िस्त आहे उन बाबति अवां ताईं पहुचाईंदुसि बहितरीनु अपडेट, बहितरीनु पूरी ख़बर अवां दोस्तनि ताईं पहुचाईंदुसि ऐं अवां खे गाइड कंदुसि ऐं सुहिणे नमूने सां अवां खे ॿुधाईंदो हलंदुसि त हींअर जेको अचण वारी जेका क़िस्त आहे उन में छा थींदो, छा थियण वारो आहे। इहा सारी अपडेट अवां दोस्तनि ताईं पहुचाइण वारो आहियां। मां उमेद कयां थो त जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहिनि उन्हनि सभिनी खे गुज़ारिश आहे त बराए महिरबानी मुंहिंजे हिन चैनल खे सत्तार काज़ी व्लॉग्स खे कयो सब्सक्राइब करण सां गॾोगॾु बेल आल बटन खे दबायो त जीअं मुंहिंजे अचण वारी जेका न्यू अपडेट अवां दोस्त बआसानी उनखे ॾिसी सघो, उनखे ॿुधी सघो। त दोस्तो ॻाल्हि कयूं पिया दोलाब सोप सीरियल दोलाब जी जेका हींअर 26 क़िस्त अचण वारी आहे ऐं 26 खां पोइ 27 क़िस्त। 26 क़िस्त बाबति अवां खे ॿुधाईंदो हलंदुसि त 26 क़िस्त में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। ऐं दोलाब जी जेका स्टोरी आहे उन हाणे हिकु नओं रुख़ अख़्तियार कयो आहे जंहिंमें अवां ॾिसो पिया, जंहिंमें अवां खे असां 25 नंबर क़िस्त में ॾेखारे चुकिया आहियूं त जेको कूंज घरां निकिरे थी ऐं रहसन वारा सम्झनि था त मंसूर ख़ान वटि आहे ऐं मंसूर ख़ान खे जेका ॾोही ॾिनी वई आहे ऐं उहे चाहिनि था त जेको आहे कूंज उहो आहे मीर मंसूर ख़ान वटि। ऐं ॿिए पासे जेको आहे सोढल कूंज खे पाण वटि रखे थो ऐं दोखा दोलाब ॾेई करे पाण वटि रखे थो ॿिए नंबर ते। ऐं 3 नंबर ते होॾां मीर शहनवाज़ ख़ान ऐं रहसन वारा अचनि था मीर मंसूर ख़ान वटि अचनि था ऐं हुनखे चवनि था त छोकिरी जेका आहे उहा तव्हां वटि आहे, बराए महिरबानी असांखे छोकिरी वापसि कयो ऐं असां सां ॻाल्हियूं ॻाल्हायो। हिकु त अवां असांजा ॾोहारी आहियो ऐं ॿिए नंबर ते छोकिरी पाण वटि क़ैद रखी आहे ऐं रहसन जो वॾो ज़ोर हूंदो आहे, मीर शहनवाज़ जो बि वॾो ज़ोर हूंदो आहे ऐं मीर मंसूर ख़ान ते। मीर मंसूर ख़ान बि हिकु वॾो सियासतदान चालाक माण्हू हूंदो आहे, कानूनदान माण्हू हूंदो आहे जेको उन्हनि खे चवंदो आहे त कूंज जेका आहे मूं वटि न आहे। ऐं पोइ मीर शहनवाज़ उनखे चवंदो आहे जीअं तूं केॾो कानूनदान आहीं, लिखियलु पढ़ियलु आहीं ऐं चङो मुड़ुस बि आहीं, चङनि मुड़ुसनि जा इहे कमु हूंदा आहिनि जेको आहे कई राज वारनि जे नंगनि में दीद विझे ऐं इहो को चङो कमु कयो आहे जंहिं ते हू थोरो मुंझी वञे थो। मीर मंसूर ख़ान पोइ बि कंध मथे खणी चए थो त मूं को अहिड़ो कुदो कमु न आहे कयो, जेकॾहिं कूंज मूं वटि हुजे हा त मां हुनखे कोर्ट में पेश कयां ऐं घर में कोन विहारे छॾियां हा। ऐं पहिरीं ॻाल्हि त मां हुन सां शादी करणु पिए चाही, पहिरियां मूंखे इहा ख़बर न हुई त मुंहिंजी हुन सां कीअं मुहबत थी वई ऐं कीअं मां हुनजे इश्क में मुबतला थी वियुसि। ऐं जॾहिं मूंखे बाद में ख़बर लॻी त हू ककर जी भेण आहे पोइ बि मां हुनखे शादी वारे नियत सां ई हुन सां मां मिलां पियो, अहिड़ो को मां ॾोह न आहे कयो। पोइ बि मीर शहनवाज़ ऐं रहसन वारा हुनखे चवंदा आहिनि त तूं ॾोहारी आहीं ऐं असांखे हुनजो पाणी ॾे ऐं असांखे हुनजो फ़ैसिलो ॾे जंहिं ते मीर हिनखे वापसि करे वञे थो। ऐं होॾां मीर मंसूर ख़ान बि जेको आहे पंहिंजे दाॿे में अची करे मीर शहनवाज़ ख़ान खे मीर जाफ़र ख़ान सॾे थो ऐं तूं हरू भरू अवाम खे इहा हवा न ॾे शैतानी वारी ऐं जहिड़ा फ़साद वधंदा ऐं जेको तूं इहो कमु करीं थो मीर जाफ़र ख़ान इहो तूं कमु छॾे ॾे। ऐं ॿई पाण में हिननि जी तलख़ कलामी थिए थी जंहिंजे करे
मीर शाहनवाज़ ख़ान उतां ऐं रज़न उतां हलिया ईंदा आहिनि। ऐं ॿिए पासे ॾांहुं जेको आहे सोडल छोकिरी खे कंहिं अहिड़े हंधि रखे थो जिथे कंहिंखे का ख़बर ई न आहे, न रज़न वारनि खे ख़बर आहे त छोकिरी किथे आहे, न ककर खे ख़बर आहे त छोकिरी किथे आहे। ककर जी भेण जेका कूंज, ऐं होॾां सिर्फ़ु ख़बर हूंदी आहे सोडल खे। सोडल पंहिंजे सोटनि खे, पंहिंजे भाउरनि खे बि कोन थो ॿुधाए त मां कूंज खे किथे रखियो आहे, कूंज कहिड़े हाल में, कूंज कंहिं वटि आहे। ऐं जेका हुते फायरिंग थिए थी पई त जंहिं ते मुराद ख़ान वारा मीर मंसूर ख़ान सां मिलण जे लाइ वञनि था, जिथे अॻु में ई रज़न ऐं जेको आहे मीर शाहनवाज़ ख़ान जे बंगले ते वेठल हूंदा आहिनि। ऐं मुराद ख़ान खे जॾहिं ख़बर पवंदी आहे, उतां जो गार्ड ॿुधाए थो त अंदरि मीर शाहनवाज़ ख़ान ऐं रज़न वारनि जी ॻाल्हि हले थी। उहो छोकिरी वारो मामिरो जेको आहे, उतां उहो मीर मुराद ख़ान तां वापसि अचे थो पंहिंजे घर ॾांहुं। ऐं ॿिए पासे जेका अम्मा साइण आहे, उहा मीर मंसूर ख़ान खे सम्झाइण जी भरपूर कोशिशि करे थी पई त इहा छोकिरी कंहिं वटि आहे, कहिड़े हंधि आहे। ऐं ॿिए पासे ककर पंहिंजे सौट मुराद खे चए थो त तूं जॾहिं मीर शाहनवाज़ सां मिलण वएं त मूंखे पाण सां गॾु वठी हले। हू न हू कीअं बि करे जेका आहे कूंज जेका मुंहिंजी भेण आहे अधी, उहा मीर मंसूर ख़ान वटि आहे। उनखे हथियारनि जे ज़ोर ते मां उनखे जेको आहे उतां आज़ादु कराए ईंदुसि, ऐं हू तोसां सिधो कॾहिं बि न थींदो। ऐं ॿिए पासे जेको इन्हनि जो सौटु आहे ठारो, उहो चए थो त मीर शाहनवाज़ ख़ान कॾहिं बि असां सां सिधो सचो न आहे। ऐं मुराद खे जेको आहे रज़न खे ॾाढो सम्झाइनि था त मीर शाहनवाज़ ख़ान असां सां सचो आहे कोन। जंहिं ते रज़न चए थो त कुझु बि थी पवे त असां सां हू ताक़त में घणो आहे, ऐं असां सां कुल्हो कुल्हे में मिलाए असां सां हू जेको आहे झेड़ो जोटींदो। ऐं ॿिए पासे वरी जेका कूंज जिते रहियल हूंदी आहे, उते सोडल वञे थो ऐं बार बार उनखे दिलिजाए ॾिए थो, जंहिं ते उहा कूंज सोडल खे चए थी त तूं कीअं बि करे मुंहिंजो जेको आहे हिकिड़ो पैगाम मीर मंसूर ख़ान वटि पहुचा। जंहिं ते सोडल उनखे चए थो जेकॾहिं मां मीर मंसूर ख़ान वटि तुंहिंजी ख़बर उन ते पहुचाईंदुसि त मीर मंसूर ख़ान जी तोखे अॻु में ई ख़बर आहे त उहो मूंखे जेको आहे पंहिंजे माण्हुनि खां क़ैद कराए वई थाने ते ॾींदो या किथे क़ैद करे रखंदो, ऐं तोखे पंहिंजो वरी साॻियो ई बंगले ते खणी रज़न ककर वारनि जे हवाले कंदो। उन मां तूं ख़ुदि पाण अंदाज़ो लॻाए सघे थी त ककर वारा ऐं मीर मंसूर ख़ान वारा तोसां कहिड़ो हशर कंदा, उनजो तूं बाख़ूबी अंदाज़ो लॻाए सघे थी। जंहिं ते कूंज वॾी परेशान थी वञे त मां छा कयां। उहो उनखे चए थो तूं घबराए न, अन क़रीब मां जेको आहे तुंहिंजी भलाई जे लाइ आहियां। ऐं जिते उहा छोकिरी चए थी त मूंखे तुंहिंजी नीयत साफ़ु नज़र नथी अचे, सोडल खे चए थी तुंहिंजी नीयत में खोट आहे। जे सोडल उनखे चए थो जेकॾहिं मुंहिंजी नीयत में खोट हुजे हा त मां तोखे हिते कोन वठी अचां हूंदी, तूं मुंहिंजे पोयां न अची हा। मां तुंहिंजो सॼणु आहियां, मां तुंहिंजो दुश्मन न आहियां। मां तोखे मौत खां बचाइणु चाहियां थो। जेकॾहिं तूं रज़न ऐं ककर ठाहिरे वारनि जे हथु चढ़ी वेंदे त हू तोखे मारे छॾींदा ऐं तुंहिंजी ज़िंदगी तबाह थी वेंदी। तूं ओसी ताईं मूं वटि हिते रहो जेसीं ताईं हीउ मामिरो जेको आहे सिधो नथो थिए ऐं अमन अमान नथो रहे। ऐं ॿिए पासे रज़न वारा ऐं ककर वारा सौट पाण में बेसबासी हलाईंदा आहिनि त इहे आख़िर छोकिरी आहे त आहे कंहिं वटि। जंहिं ते राज़न उन्हनि खे चए थो त जेका छोकिरी आहे ऐं उहा कंहिं ख़ौफ़ तहत किथे कंहिं ॿिए वटि पनाह वरिती अथसि। जंहिं ते इहे ॾाढा परेशान हूंदा आहिनि त आख़िर कंहिं अहिड़े कंहिं माण्हू वटि जेको आहे उन्हनि पनाह वरिती आहे। ॿिए पासे जेको आहे सोडल पंहिंजे घर अचे थो, पंहिंजे मुराद ख़ान वारनि सां मिले थो, जंहिं ते उनजा पंहिंजा सौट उन बाबति पुछा करनि था त तूं मीर मंसूर ख़ान वटि वियल हुईं। मुराद खां पुछा करनि था, मुराद चए त हा मां वियल हुउसि। उहो ई साॻियो मसइलो आहे छोकिरी वारो, जेकी छोकिरी अगवा थियल आहे, जंहिं ते सोडल बि छिरकाए थो। सोडल इहो थो चए त किथे मुंहिंजो राज़ फाश न थी वञे।
ऐं जेको आहे हेॾां मीर शाहनवाज़ ख़ान जी जेका उतां बेइज़ती थिए थी, उहो पंहिंजे बेइज़ती जो पलांद वठण जे लाइ DSP वटि पहुचे थो पियो। DSP खे चए थो त असांजे जेको काकड़े जो जेको निड़ीअ जो जेको कंडो आहे, मच्छी जो जेको हींअर फाथल आहे, असां हुन मां पंहिंजी जान छॾाइण जे चकर में आहियूं। ऐं उहो सिर्फ़ु असां कीअं न आहे फाथो, सभु कंहिंखे फाथो आहे। मिसाल राज़न वारनि खे, तव्हांखे पुलिस खे फाथल आहे। जेको बिलो कयो अथई, जंहिं ते DSP हुनखे चए थो त तव्हां कीअं बि करे उहा छोकिरी खे कारो कारब जो इल्ज़ाम हिन जे मथां मढ़ो, हिन खे कारो करार ॾेई करे पोइ मुंहिंजो कमु आहे, तव्हां हिन खे मारे लिटायोसीं हेठि ऐं पोइ पुलिस ॼाणा त मां ॼाणा। DSP हिन खे वरी भरपराई करे थो, जंहिं ते मीर शाहनवाज़ ख़ान चए थो त आख़िर जो को त तव्हांखे या असां कंहिंखे करिणो पवंदो, छो त हाणे असांजे सब्र जो पैमानो जेको आहे टुटण वारो आहे। ऐं जेको आहे असीं आख़िर केसीं ताईं सब्र कंदासीं। त दोस्तो, हीअ हुई पूरी जेका किस्त जेका अव्हां 25 नंबर किस्त ॾिसी चुका आहियो। उन 25 नंबर किस्त में पूरी अपडेट मां अव्हां दोस्तनि ताईं ऐं 26 नंबर वरी किस्त ताईं अव्हांखे ॿुधाईंदो हलां। जेके 26 जेका किस्त अचण वारी आहे, उन किस्त में जेको नओं रुख़ अख़्तियार कयो आहे कहाणी, त उहो मूंखे ईअं लॻे थो त सुडल जेका छोकिरी तराई वठो आहे कूंज कूंज सां, जेको आहे पंहिंजो ठारे खां बदिलो चुकाइण जे करे जेका हुनजी मंग ठारो परिणियो वेठो आहे, जेका शादी कई वेठो आहे, उन जे जेको आहे न एवज़ में हाणे उनखे इहा शर्त रखंदो त तूं मुंहिंजी जेका इहा आहे गुलपरी खे आज़ादु कर, उनखे तलाक ॾे, त मां तोखे जेको आहे कूंज जो पतो ॿुधायां थो, कूंज किथे रहियल आहे, कंहिं वटि रहियल आहे। ऐं जेको आहे 26 नंबर किस्त में जेका अचण वारी आहे उहा उन में ईअं ई थींदो। इहा अपडेट तव्हां दोस्तनि ते पहुचायां पियो। मां उमेदु कयां थो त मुंहिंजी अपडेट अव्हां दोस्तनि ताईं भरपूर सहकार सां पहुची रही हूंदी ऐं मुंहिंजो वीडियो अव्हां दोस्तनि खे ॾाढो पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं अव्हां दोस्तनि खे पसंदि आयो आहे त बराए महिरबानी अव्हां दोस्त अगरि न्यू आहियो त मुंहिंजे हिन चैनल ते, त बराए महिरबानी मुंहिंजे सभ खां पहिरियां त अव्हां दोस्त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आल बटन खे दॿायो, त जीअं मुंहिंजी न्यू अचण वारी जेका वीडियो आहे उहा आसानी ॾिसी सघो। त दोस्तो, हाणे मिलंदासीं न्यू एपिसोड सां, न्यू किस्त सां। अव्हां दोस्तनि ते मां पहुचाईंदुसि पूरी अपडेट, ऐं तेसीं ताईं मां अव्हां दोस्तनि खां वठंदुसि इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।